ते ख़बर शेयर कंदालूं। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो गुजरांवाला ऐं सियालकोट गैरीज़न जो दौरो। ISPR मूजिबि फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर फॉर्मेशन जा ऑपरेशनल तैयारियुनि ऐं जंगी सलाहियत खे वधाइण लाइ क़दमनि जो जाइज़ो वरितो आहे। फील्ड ट्रेनिंग मश्क ऐं जदीद सिम्युलेटर सहूलियत जो मुशाहिदो कयो ऐं आला पेशेवरानी मयारनि जी वाखाण कई आहे। फील्ड मार्शल जदीद जंग में टेक्नोलॉजी, तेज़ फ़ैसिले साज़ी, दुरुस्तगी ऐं सूरतहाल जे आगाही जी अहमियत ते ज़ोर ॾिनो आहे। सैयद आसिम मुनीर जो चवणो त पाकिस्तान फ़ौज अंदरें ऐं ॿाहिरीं चैलेंजिस, हाइब्रिड ख़तरनि ऐं इंतिहापसंद नज़रियनि खे मुंहुं ॾियण लाइ मुकमल तौर ते तैयार आहे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो गुजरांवाला ऐं सियालकोट गैरीज़न जो दौरो। ISPR मूजिबि फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर फॉर्मेशन जा ऑपरेशनल तैयारियुनि ऐं जंगी सलाहियत खे वधाइण लाइ क़दमनि जो जाइज़ो वरितो आहे। फील्ड ट्रेनिंग मशक में जदीद सिम्युलेटर सहूलियत जो मुशाहिदो कयो ऐं आला पेशेवरानी मयारनि जी वाखाण कई आहे। फील्ड मार्शल जदीद जंग में टेक्नोलॉजी, तेज़ फ़ैसिले साज़ी, दुरुस्तगी ऐं सूरतहाल जी आगाही जी अहमियत ते ज़ोर ॾिनो आहे। सैयद आसिम मुनीर जो चवणु आहे त पाकिस्तान फ़ौज अंदरें ऐं ॿाहिरीं चैलेंजिस, हाइब्रिड ख़तरनि ऐं इंतिहापसंद नज़रियनि खे मुंहुं ॾियण लाइ मुकमल तौर ते तैयार आहे। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद खां धरती TV जो रिपोर्टर सद्दाम हुसैन असां सां लाइन ते मौजूदु। जी सद्दाम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर गुजरांवाला ऐं सियालकोट गैरीज़न जो दौरो कयो आहे। इन मौक़े ते ॿुधाईंदा हलूं त दौरे दौरान फील्ड मार्शल खे फॉर्मेशन जी ऑपरेशनल तैयारियुनि ऐं जंगी सलाहियतुनि खे वधीक मज़बूत बणाइण लाइ खयल अहम कदमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे। इन मौक़े ते फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर फील्ड ट्रेनिंग मश्क ऐं जदीद जेके सप्लीमेंट्री ट्रेनिंग सहूलियतुनि जो जाइज़ो वरितो ऐं फॉर्मेशन जी आला पेशेवराना मयारनि ऐं मजमूई तैयारीअ खे साराहियो। इन मौक़े ते फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो त जदीद जंग में टेक्नोलॉजीअ सां हम-आहंगी इंतिहाई अहम आहे, छो त मौजूदा दौर जी जंग में चुस्ती, दुरुस्तगी, सूरतहाल जी सम्झ ऐं तेज़ फ़ैसिले साज़ी बुनियादी हैसियत रखनि था। इन मौक़े ते इहो ॿुधाईंदा हलूं त ऑफिसरनि ऐं जवाननि सां मुलाक़ात दौरान चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं चीफ ऑफ डिफेंस फोर्स संदसि बुलंद हौसले ऐं क़ौमी सलामती लाइ पकी वाबस्तगीअ जी तारीफ़ कई ऐं संदसि जेको आहे सो इहो बि चयो त सख़्तु मिशन ते ॿधल तरबियत जी अहमियत ते बि फील्ड मार्शल आसिम मुनीर ज़ोर ॾिनो ऐं वाज़े कयो त पाकिस्तान आर्मी अंदरूनी ऐं ॿाहिरें चैलेंजनि जिन में दुश्मन हाइब्रिड मुहिम, इंतिहा पसंद सोचूं ऐं क़ौमी इस्तकाम खे नुक़सान पहुचाइण वारा अंसरनि खे मुंहुं ॾियण लाइ मुकमल तौर ते तयार ऐं मुतहरिक आहे। इन मौक़े ते इहो ॿुधाईंदा हलूं त गुजरांवाला पहुचण ते चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं चीफ ऑफ डिफेंस फोर्स जो इस्तक़बाल कोर कमांडर गुजरांवाला कयो। जी महिरबानी आगाह करण लाइ।